सबन के ख़तम पूरे थियण जी मुबारक, सबन के ख़तम पूरे थियण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सबन के ख़तम पूरे थियण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सबन के ख़तम पूरे। तरावीयूं हाफ़िज़ जे पोयां पढ़ियूं जिने, ऐं पेशानियूं पंहिंजूं धणीअ दर रखियूं जिने। तरावीयूं हाफ़िज़ जे पोयां पढ़ियूं जिने, ऐं पेशानियूं पंहिंजूं धणीअ दर रखियूं जिने। ऐं पेशानियूं पंहिंजूं धणीअ दर रखियूं जिने। सुहारनि खे सजदन ॾियण जी मुबारक, सुहारनि खे सजदन ॾियण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सभिनि खे ख़तम पूरे थियण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सभिनि खे ख़तम पूरे। जिते पाक रब जो क़ुरान हलंदो, उते रब जे रहमत जो आमीन वसंदो। जिते पाक रब जो क़ुरान हलंदो, उते रब जे रहमत जो आमीन वसंदो। पढ़ियो जंहिं क़ुरान पढ़ण जी मुबारक, पढ़ियो जंहिं क़ुरान पढ़ण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सभिनि खे ख़तम पूरे। उलमा खां ॿुधुम त रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो ख़तम कढणु, माण्हू ख़तम ॾाढी ख़ुशी थी। साईं जन मूंखे ॿुधायो त तर्जुमे सां ख़तम पूरो थियो। अल्हम्दुलिल्लाह इहा सादत कंहिं माण्हू खे नसीब थींदी आहे। हिकिड़ो ख़तम क़ुरान मजीद जो रमज़ान में पढ़णु, इन जे लाइ किताब में लिखियो आहे त 52 लख ख़तमनि जे क़ुरान जो सवाबु थो मिले। 52 लख उन जे ख़तम जो सवाब तो मिले, जंहिं रमज़ान मजीद में हिकिड़ो दफ़ो क़ुरान शरीफ़ जो ख़तम कयो। अल्लाह ताला खां दुआ आहे त सभिनी खे नसीब फरमाए। चई जिते पाक रब जो क़ुरान हलंदो, उते रब जे रहमत जो आमीन वसंदो। पढ़ियो जंहिं क़ुरान पढ़ण जी मुबारक, ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, सभिनि खे ख़तम पूरे थियण जी मुबारक। ऐं क़ुरान सुहिणे ॿुधण जी मुबारक, पढ़ियो जिने क़ुरान। रमज़ान सारो भलारो महीनो, ख़ुदा जे अता रहमतुनि जो।